अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जो स्लो जारी है तमासा रतो दुरो मा खबर शेका लालो रतो दुरो में मोहरम हराम अयाम अज़ा वजन सबब मजलिस आज़ादारी न्याज ऐं सबील मज़लूम करबला जो स्लो हलंदड़ 8 मोहरम हराम करबला जे जनरल हज़रत गाज़ी अब्बास अलमदार अलैहिस्सलाम जी याद सां मंसूब अलमन जी रात हुजण करे मरकज़ी इमाम पाक वॾो अलम पाक ऐं शहर जे मुख़्तलिफ़ अंजुमन असीरा शाम इमाम ज़ैनुल आबिदीन अंजुमन सगीर करबला शहीद मुबारक अली शाह अंजुमन आशिक शरीफ शाह अंजुमन अल हुसैनी भोटावान अंजुमन अल हुसैनी मौला मोटनपुर अंजुमन शहजादा अली अकबर अंजुमन दुआए ज़हरी पीर लोहार खेती अंजुमन सदा इमाम काउंसिल अंजुमन दर अब्बास अलैहिस्सलाम ऐं ॿियनि अंजुमननि तरफ़ां सरकार वफ़ा जा आलम सिंगारे बरामद कया विया जॾहिं त मरकज़ी इमाम बारका वॾो आलम पाक ते ज़ाकिर मुसाफ़िर शाम शाहिद हुसैन गाहे जो मजलिस अज़ा खे ख़िताब कंदे चयो त करबला में आल मोहम्मद जो यज़ीदी लश्कर पाणी बंदि करे छॾियो हो। मासूमनि जी प्यास ख़ातिर 8 मोहरम हराम ते करबला जे जनरल कमर बनी हाशिम इमाम गाज़ी अब्बास अलैहिस्सलाम नहर अफराद ते मश्क खणी पाणी भरण लाइ वियो त यज़ीदी लश्कर हज़रत अब्बास अलैहिस्सलाम ते तीरनि नेज़नि सां हमिलो करे बाज़ू कलम कंदे शहीद करे छॾियो। हिन चयो त अल्लाह साईं जी रज़ा ऐं दीन इस्लाम जे बका ख़ातिर सदातन क़ुर्बानी ॾेई असांखे दीन ॾिनो ऐं उन जनरल जी यादि सां मनसूब ही अलम पाक बरामद कया वेंदा आहिनि। अलम पाक जी बरामद दौरान हर तरफ़ या हुसैन या अब्बास जो सदाऊं बुलंद हर मोमिन जी अख आली थी वई। मजलिस अज़ा खां बाद सिंध जे मशहूर नुआ ख़्वान ग़ुलाम शबीर समो नुआ ख़्वानी कई ऐं आज़ादारनि पारां आज़ादारी कई। मरकज़ी इमाम पाक वॾो आलम पाक ॾांहुं ईंदड़ वींदड़ दाख़िली तौर ख़ारिजी रस्तनि ते अंजुमन अब्बास फ़ौज जा जवान पंहिंजी ड्यूटी जा फ़राइज़ बहितर नमूने सां सरे अंजाम ॾिना रहिया। ॿिए पासे रतुद्रो पुलिस शहर जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि ऐं बाड़नि मां ईंदड़ मातमी जुलूसनि जी सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया। SHO रतुद्रो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त शहर में सिक्योरिटी जो मुकमल बंदोबस्तु कयो वियो आहे। हर शहरी खे तहफ़ुज़ ॾियणु असांजा फ़र्ज़ आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।